ज़रिए यूनिवर्सिटी जो उस्तादनि जो वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। वफ़ाक़ी सरकार ऑफिसरनि में ॿिटो मयार पैदा करे 20, 21 ऐं 22 ग्रेड जे ऑफिसरनि खे 25% वधायल पघार ॾिनी वञे। साउटा अॻवाननि जो मुतालबो। मुलाज़िमनि सां ॿिटो मयार बंद कयो। जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते। जुल्म के ये ज़ाब्ते हर दौर में नाइंसाफियाँ होती रही हैं, मगर हमने मजबूत दिली से और इत्तेहाद से हमेशा अपने हक छीन के लिए हैं। आज हम दोबारा इसी सिलसिले में मौजूद है यहाँ पे। अपडेट क्यों तव्हां खे टंडो जाम खां जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर मुराद अली मुताबिक़ सिंध यूनिवर्सिटी टंडो जाम जे उस्तादनि जी तनज़ीम साउटा जे सर ते यूनिवर्सिटी जे प्रोफेसरनि, असिस्टेंट प्रोफेसरनि, एसोसिएट प्रोफेसरनि ऐं लेक्चररनि वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते साउटा जे सदर डॉक्टर पीर अहमद नक्की शाह, डॉक्टर इम्तियाज़ निज़ामानी, डॉक्टर मुजतबा खुश्क, डॉक्टर फहद नज़ीर खोसो ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणो हो त वफ़ाक़ी सरकार ऑफिसरनि जी 25% पघार वधाई आहे, पर उन में ॿिटो मयार रखियो वियो आहे। वधायल पघार खां 20, 21 ऐं 22 ग्रेड जे ऑफिसरनि खे महरूम रखियो वियो आहे। हिननि जो वधीक चवणो त मुल्क में तेज़ी सां वधंदड़ महांगाई मुल्क जे हर तबके खे मुतासिर कयो आहे, पर मौजूदा हुकूमत 20, 21 ऐं 22 ग्रेड जे ऑफिसरनि खे नज़रअंदाज करे अजीब मंतक पेश करे ऑफिसरनि में मायूसी जी लहर फैलाए रही आहे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां नोटिस वठी फौरी तौर ते मसइलो हल करण जी घुर कंदे मुतालबो तस्लीम न थियण ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखण जो ऐलान कयो। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।